भाउ, न चोर जा साथारी आहियूं, न चोरनि सां गॾु रहिया आहियूं। चोर मारिया अथऊं, धाड़ेल मारे पुलिस खे ॾिना अथऊं, धाड़ेल ॿधी पुलिस खे हाणे ॾिना अथऊं। हींअर बि चवां थो, जेके ड्राड़ू डिशूं हणंदा न, निकिरो, मां चौक ते बीहां थो, अचो, पुलिस खे बि छॾियो, बंदूकूं बि मां थो ॾियांव, गॾु बि तव्हां सां हलां थो, रुॻी मुंहिंजी गाॾी में आॻी कुर्सी ते वेहो, बंदूकूं बि ॾियांव थो, गॾिया था हलूं, निशानदेही कयो जहिड़ो मां कंदुसि। तव्हां रुॻी ॿी ठकाओ हिकिड़ो करियो। पोइ असां वटि थींदो आहे, घटनि जी हकल थींदी आहे न, तो कन झलजो, तव्हां रुॻी पासो ओसो झलजो, वरी ठकाओ कजो, भाई वेड़ंदुसि मां, वारा जी शहरनि खां विढ़ंदुसि बि, मरदुसि बि। पर हेल पुलिस सां टाइम वधो आहे, पुलिस पंहिंजी सिधाई करे। सुभाणे नवाब साहिबु राति अचे थो, सुभाणे नवाब साहिबु ॿुधंदो, जेके दुकानदार आहिनि उन्हनि खे बि खणी था हलूं, जेके सदर जनरल सेक्रेटरी मुंहिंजा पहिरें ॾींहं खां पीपल्स पार्टी गॾु आहे तव्हां सां, टाउन जो चेयरमैन तव्हांजो जनरल सेक्रेटरी आहे उहो गॾु आहे, सिटी जो सदर जनरल सेक्रेटरी तव्हां सां गॾु आहे, पीपल्स पार्टी सॼी तव्हां सां गॾु आहे। बिल्कुलु माण्हुनि असांखे कंहिं दोस्त चयो पीपल्स पार्टी खे वोट, पीपल्स पार्टी खे वोट, अड़े बा तव्हां बि त पीपल्स पार्टी आहियो न, जेके हिते हक़ूक़ इतिहाद ॿिया टिया ठाहिया हूं, पोइ छो था लिखनि फिलाणो खान पीपल्स पार्टी जो जेको आहे सो लीडर, न लिखो न, पीपल्स पार्टी जा अचो ओन कयो वारा जो शहर खे, मां हिते वेठो आहियां तव्हां सां गॾु। पीपल्स हाणे असांखे चोरी न खपे, असांखे पैसा न खपनि, असांखे चोर खपे, साथारी खपे, पाथारीदार खपे। ऐं चवंदा न चोर मोह कुतो मोह, मां चवंदो चोर मोह खंज़ीर मोह, ऐं जंहिं हिन खंज़ीर जो फ़ैसिलो कयो उहो उन खां बि वॾो खंज़ीर आहे। ऐं असीं न अवल छॾियो आहे न अॼु छॾींदासीं। उहो ॾींहुं बि मूंखे यादि आहे, असां तव्हां सभु शहरनि खे बि यादि हूंदो, पंजाबी जी कंबो जी चोरी थी आहे, असां उन वारदात ते मां ई तालके सदर काथो निकितासीं, ख़बर पई शहर में आयासीं, भॻासीं, पहुतासीं, पुलिस सां खां अवल वञी गाॾियूं बम्पर केरायासीं, माण्हू उहे माण्हुनि खे चोरियूं पंजाबी खे मोटाए मिली, चोर मिलिया। हाणे असांखे चोर खपनि, पैसा न खपनि, पैसा पाण ई कमाईंदासीं। 12 शहर साईं राति जो 8 बजे खां पोइ बंदि थो थी वञे। पुलिस तव्हां बको जीअं 5 ॾींहंनि जी मोहलत बि वठी वई आहे, जे अगरि 5 ॾींहंनि जे अंदरि पुलिस रिकवरी नथी ॼाणाए, नथी कराए, सर मां तव्हांखे सवेर चयो त रिकवरी न खपे, जवाबदार गिरफ़्तार थियनि, साथारीदार गिरफ़्तार थियनि, पाथारीदार गिरफ़्तार थियनि। असांखे हेल चोरी न खपे। अला असांजे ॿारहं जे शहरनि खे एतिरी सख ॾिनी आहे, जेके लख विया आहिनि मां भरे ॾींदुसां, पर हेल मुतफ़िक़ थी हिकिड़ी ॻाल्हि ते बीहणो आहे त चोर खपे, चोर जो साथारी खपे, असां पिनी सिनी बि ॿाहिरनि खे पूरा करे ॾींदासीं। पुलिस जेकॾहिं चोर गिरफ़्तार नथी करे त तंहिंखां पोइ तव्हांजो लाइमल वधीक सर सुभाणे रखियूं अथव न एस पी साहिब सां। मां तव्हांखे सवेर छा चयो त मां वारा जी अवाम सां बीहंदुसि, जेको वारा जा हक़ी अवाम नुमाइंदा जेको फ़ैसिलो कंदा, चवंदा त इन धरणे में तव्हां सां गॾु हूंदुसि, चवंदा रोड ते बंदि कयो उते बंदि तव्हां सां कंदुसि, चवंदव चवां थो न निशानदेही कंदव तव्हां जे लाइ हली विढ़ंदुसि, इन खां वधीक छा चवां। सरे 12 में जेको आहे थाणे ते असांजे मुतालबे वारा शहर में नफ़री तमामु घटि आहे, इन त को माना सर ॾिसो एतिरो वॾो वाक़ियो थियो आहे, एस पी साहिबु मां सम्झा SHO बि मटायो आहे, DSP बि मटायो आहे, ऐं प्लस जेके बि सिपाही हुया पुराणा उहे हितां कढी ॿिए हंधि मोकिले, उतां माण्हू घुरायासीं। 5-6 ॾींहं हुन घुरिया आहिनि, ॾियूंसि था न, 5 जी जाइ ते असां चवंदा असां 7 ॾींहं ॾींदासीं तोखे, 8 ॾींहं ते वेहंदासीं। सुभाणे नवाब साहिबु अचे थो, इन्हनि वारा जा जेके 4 दोस्त आहिनि जंहिंजे नुक़सानु थियो आहे उहे, प्लस असां तालके सदर नवाब साहिबु गॾिजी हलंदासीं SP साहिबु, ऐं असां हुन सां सिधो ॻाल्हाईंदासीं। न असां चवंदा SP बदिली थिए, के दोस्त लिखनि था त SP सां बदिली, SP बदिली न थिए, SP साहिबु तमामु सुठो ऑफिसर आहे, SP हुजे, चोरियूं रिकवरी थियनि। मां तव्हांखे सवेर चयो त असांखे पैसा न खपनि, चोरी न खपे, माण्हू खपे, गुनाहगार खपनि, गुनाह कराइण वारा खपनि, ॾुआरी खपनि।